अहम ख़बर सां शेयर कयूं था। कंबर जे सिटी थाने में 3 खां 4 फुट बरसाती पानी बीठल है। रिहायशी क्वार्टर्स ऐं SHO ऑफिस भी पानी में बुड़ियल है। आर्जी तौर थाने भरिसां मस्जिद में वेही कम करे रहिया आहियूं। SHO जो इहो चवणु आहे कैदियुनि खे थाने मां कढी जुडिशियल लॉकअप मुंतकिल कयो आहे। अहम ख़बर सां शेयर करे रहिया आहियूं। कंबर जे सिटी थाने में 3 खां 4 फुट बरसाती पानी बीठल है। रिहायशी क्वार्टर्स ऐं SHO ऑफिस भी पानी में बुड़ियल है। आर्जी तौर थाने भरिसां मस्जिद में वेही कम करे रहिया आहियूं। कैदियुनि खे थाने मां जुडिशियल लॉकअप मुंतकिल कयो वियो आहे। थाने भरिसां क्रिकेट ग्राउंड भी तलाव बणियल आहे। रांदीगरनि जूं शिकायतूं मुख़्तियारकार ऑफिस मां भी बरसाती पानी निकाल न थी सघियो आहे। कंबर जी सिटी थाने में 3 खां 4 फुट बरसाती पानी बीठल आहे। एक बार ॿीहर अव्हांखे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। कंबर जे सिटी थाने में 3 खां 4 फुट बरसाती पानी बीठल है। रिहायशी क्वार्टर्स ऐं SHO ऑफिस भी पानी में बुड़ियल है। आरजी तौर थाने भरिसां मस्जिद में वेही कम करे रहिया आहियूं। SHO जो इहो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं कंबर मां आवाज़ जे रिपोर्टर हाकिम ख़ासखेली खां। जी हाकिम, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल। कंबर शहर में पहले बरसात के 36 कलाक गुजरण बावजूद मुख्तलिफ हंधनि ऐं सरकारी इमारतुनि मां जेको आहे उहो बरसात जो पानी निकाल न थी सघियो आहे। गुज़िरियल ॾींहुं बरसात कंबर जे सिटी थाने खे बि ॿोड़े छॾियो आहे त पानी थाने जे ऐवान ते 3 खां 4 फुटनि ताईं जेको आहे त बीहजी वियो आहे। ऐं बरसाती पानी जेको आहे पुलिस जे रिहायशी वारे क्वार्टन माल खाने SHO ऑफिस हेड मुरर ऑफिस ऐं लॉकअप अंदरि जेको आहे 3 खां 4 फुटनि ताईं जेको पानी जेको आहे उहो बीठल आहे। ऐं पुलिस तोणे जेके शहरी आहिनि, जेके कमकार लाइ ईंदड़ वेंदड़ माण्हू जेके आहिनि उहे सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ऐं इंतिज़ामिया जेकी आहे त उहा अघूर निंड सुतल आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो त कंबर सिटी थाणे जो जेको SHO जो चवणु आहे त बरसाति जे पानी जेको आहे समूरे थाणे खे चौधारी पंहिंजी लपेट में आणे छॾियो आहे। ऐं थाणे अंदरि जेको आहे पानी हुजण करे ज़रूरी सामान खणी आर्जी तौर ते जेको आहे थाणो भरिसां जेकी मस्जिद आहे उन में वेही कमकार हलाए रहिया आहियूं। ऐं कैदियुनि खे जेको आहे त जुडिशियल लॉकअप जेको आहे उन में मुंतकिल कयो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त हलंदो सिटी थाणे भरिसां जेको क्रिकेट ग्राउंड आहे, क्रिकेट ग्राउंड में बरसाति जो जेको पानी आहे उहो वॾे तलाउ जी जेको आहे त उहो सूरत अख्तियार सूरत में बीठल आहे। ऐं रांदीगरनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया जी नालीअ सबबु जेको शहर जो निकाल वारो जेको निज़ाम आहे उहो दुरुस्त न हुअण करे जेको आहे रोड रस्तनि ते बीठल पानी जेको आहे उहो क्रिकेट ग्राउंड में दाख़िल थी जमो थी वियो आहे। जेका असां सां नाइंसाफ़ी आहे। ऐं बरसाति खे बंदि थिए 36 कलाक गुज़री चुका आहिनि, पर इंतिज़ामिया जेकी आहे पाणीअ खे निकाल करण लाइ के बि कोशिशूं न वरितियूं आहिनि। कंबर शहर जे विच में जेके वाकई मुख़्तियारकार जी ऑफिस जेकी आहे उन जे ऐवान ऐं क्लार्कनि जी जेकी ऑफिस अंदरि बि जेको आहे बरसाति जो पानी जेको आहे बीहजी वियो आहे। ऐं कमकार लाइ जेके ईंदड़ माण्हू आहिनि उहे सख़्तु तकलीफ़ुनि में मुब्तला थी विया आहिनि। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी हाकिम अपडेट करण जे लाइ।